बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है खैरियत से होंगे। कल मैंने एक पोस्ट छोड़ी थी कि मटियारी मीडिया की तारीख में, बल्कि मैं समझता हूं कि टोटल मीडिया की तारीख में आज मैं वो प्रोग्राम आप लोगों को दिखाऊंगा जिससे हो सकता है इंसानियत के रोंगटे खड़े हो जाएं। मैं इस वक्त मौजूद हूं एक कच्चे के इलाके में, जहां की हालत आप पीछे बखुदी देख रहे होंगे। आपको पता है यहां कौन रहता है? बिल्कुल, आते जाते रोडों पे आपने जरूर देखा होगा कि यहां भी इंसान रहते हैं। तो ठीक है, हम छोड़ देते हैं मुसलमान को, हम छोड़ देते हैं हिंदू को, हम छोड़ देते हैं ईसाई को, हम छोड़ देते हैं हर फिरके को। अगर सिर्फ इंसानियत की बात करें तो यहां इंसान जात कैसे रह रही है, ये उनकी जुबानी ही आपको बताते हैं कि किस तरह इन मुश्किल हालात में इनका रहना है। ये लोग कहां से आते हैं, क्यों आते हैं, कौन सी जगहें छोड़ के आते हैं। पूरी पूरी फैमिलीज इनकी यहां दरबदर हो रही होती है, लेकिन आज तक ना यहां कोई नुमाइंदा आया है, ना कोई ऑफिसर आया है, और ना ही कोई सियासतदान आया होगा कि और कुछ नहीं आपके ये वोटर, नहीं आपकी ये जात के, नहीं आपकी तरह ये अमीर लोग, पर इंसान तो है। क्या इंसानियत के नाते उनका फर्ज नहीं बनता कि वो यहां आए और इनकी दाद रसी करें? आखिर कौन करेगा? किसी के पास जवाब है तो मुझे कमेंट्स में जरूर बताएं। इतने पैसे वाले लोग पाकिस्तान में हैं, हैदराबाद में हैं, इतने सियासतदान हैं, लेकिन क्या एक बार भी कभी इनके पास वो लोग आए, इनसे पूछा कि आपका दुख क्या है, आपकी परेशानियां क्या है, और आप आखिर इस हालात में, ऐसी बुरी हालात में रह कैसे रहे हैं? आइए मैं आपको पूरी बस्ती भी दिखाता हूं, इन लोगों से बात भी करवाता हूं और देखते हैं कि किस तरह ये लोग रह रहे हैं। आप हालत देखें, ये रोड की हालत है, ये मेन रोड है जहां ये बैठे हुए हैं। इनके मैं किसी बंदे से भी बात कराऊंगा आपको, इनकी लेडीज की आपको हालत भी देखेंगे, किस तरह यहाँ वाशरूम नहीं है, यहाँ पानी की सहूलत नहीं है, किस तरह ये लोग यहाँ जिंदगी गुजर बसर कर रहे हैं, इसके बारे में बात करेंगे। हमारे साथ दोस्त हैं एक सर, कहिड़ा हाल आहिनि? ठीक है, खैरियत है? पहिरीं त पंहिंजो नालो ॿुधायो, तारुफ़ कराइजो। साहिब खान जी, साहिब खान साहिब खान साहिब खान केरु आहियो पाण? शेख आहियूं साईं, मुस्लमान आहियूं, कुझु हिंदू आहिनि। अच्छा हा साईं। अच्छा, ही जेको टुकड़ो सॼो आहे हिन में केतिरा माण्हू रहनि था? जी जी, केतिरा माण्हू रहनि था ऐं कीअं पिया रहनि, थोरो हिन जे बारे में ॿुधाइजो। साईं हिते तमामु परेशानी आहे। ॾिसो था गरीब माण्हू हालात जेका मींहं में बि ॿुधियो वञनि, न मानी पचाइणी आहे सहूलियत, न को ॿार बचे उथण जी सहूलियत आहे। सभु गरीब माण्हू ईअं दरबदर थी राति जो उन बुख ते सुम्ही रहंदा आहिनि। मतलब गुज़ारो कीअं पियो हले? ज़ाहिर आहे हिते ताईं सभु रहो था, कीअं पियो गुज़ारो हले, कीअं मानी टिकी? मेड़ी कंदा आहिनि या थोरी घणी रोज़ी रिज़्क़ में 12 होटल मानी बि ॿियो सहूलियत का बि कोन्हे का। गरीब माण्हू ईअं परेशान थियो वेठा हूंदा आहियूं शाम सुबुह। तक़रीबन ये केतिरा माण्हू रहनि था? हिंदू मुसलमान इन खे छॾे ॾियो, माण्हू केतिरा रहो था? अच्छा, रोज़गार आहियूं, का भी हुकूमत सहूलियत नथी करे। नालो छा आहे तव्हांजो? नालो असांजो मोहम्मद मूसा। मोहम्मद मूसा। तव्हां मुस्लिम आहियो? हा। मोहम्मद मूसा, किथां आया आहियो, असल किथां जा आहियो, ऐं हिन अहिड़ी हालत में कॾहिं खां पिया रहो? ए बाबा घणे वक्त खां पिया था रहूं, ज़िले नौशहरे फिरोज जा आहियूं। अच्छा, हा। उतां भला अबन दादन जा ज़ाहिर या घर घाट उते हूंदा, या शुरू खां ही या खाना बदोशारी जिंदगी गुज़ारो पिया? बाबा खाना बदोशारी। अच्छा, हा, उते शुरू खां ही। हा। हिते तव्हांखे घणा साल थिया आहिनि? अच्छा, हा। तव्हांजी फैमिली में केरु केरु आहे भला? बाबा बच्चा आहिनि, न्याणियूं आहिनि, पुट आहिनि, खानदान पूरो आहे। केतिरो खानदान में केतिरा माण्हू अंदाज़ा निकिरो? अंदाज़े में 11-12 आहिनि। माने हिन टोटल एरिया में तई चओ था तक़रीबन 1000 खां 1200 माण्हू रहनि था। हा। पोइ कीअं सर अहिड़ी हालत में इंसान ज़ात जो हिते रहण कीअं पिया रहो? राति जो बि तव्हां सां परेशानियूं? तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ ॿुधायूं न। जी जी। जॾहिं तव्हांजी हुकूमत जा गवर्नमेंट जा माण्हू ईंदा आहिनि, असांखां मिंट में चवंदा आहिनि बाबा कार्ड दाख़िल करायो, तव्हांखे हर शइ मिलंदी। तव्हांजो शनाख्ती ठहियल आहे? सभु शइ ठहियल आहे। अच्छा, वोट वठी ईंदा आहिनि, पंहिंजो फ़ाइदो पंहिंजो मुनाफ़ो खणंदा आहिनि, गरीब जो केरु पुछे ई न कंदो आहे। इन जे करे हाणे ॿियो साल आहे, असां केरु गवर्नमेंटी माण्हू ईंदो आहे न,
असां कोन ॾींदा आहियूं वोट, चवंदा आहियूं बाबा हीउ रस्तो अथई। न त हेतिरा माण्हू आयो, अगर हिम्मत करे को रोड ब्लॉक या को एहतजाज या ॿी का शइ कयो त नथा सम्झो त कुझु हल निकिरंदो? बाबा गवर्नमेंट हल ई नथी कढे त असां छा कयूं? गवर्नमेंट सिर्फ़ पंहिंजो मुनाफ़ो सोचे थी, बाक़ी ग़रीब कंहिंजो सोची नथी, त ग़रीब करे छा? इमरान खान जे टाइम का तब्दीली आई हुई हिते तव्हांजी? आई कुझु? सही, नओं पाकिस्तान ठाही न इमरान खान, रांदो तबाही कई ग़रीबनि जे लाइ। इहो नओं तव्हांखे ॾेखारींदा न सॼे ॻोठ जी हालत बि, ऐं लेडीस कोन भरियूं कोन, हिकिड़ी बार लेडीस सां ॻाल्हाईंदा, ॿियो को हाणे मसइलो कोन्हे। न न बेफ़िक्र अंदरि कोन भॼंदासीं। हीउ सॼो तव्हांजे साम्हूं आहे हालत, ऐं ॾिसो पिया कीअं थी हिते इंसान ज़ात रहे, इन जो जवाबु मतिलबु मूंखे त नथो मिले बिल्कुलु न। मां थोरो ॻाल्हाईंदो? हा मां ख़ैर भले करियो पोती ॾियो मांखे, पोती ॾियो मांखे, पोती ॾियो। पोती खणी दे अंदरां। हाणे हालत आहे जिते ही इंसान रहनि था, हिते मुस्लिम बि आहिनि, हिंदू बि आहिनि, काफ़ी आहिनि। अमर सां ॻाल्हाईंदासीं। अमर, पहिरियां त पंहिंजो तारुफ़ कराइजांइ, नालो छा अथई या कंहिंजी ज़ाल आहीं? साहिब जी ज़ाल। साहिब जी ज़ाल आहीं। अमा केतिरे टाइम खां बि हिते रहो? 2 साल खनि थी विया आहिनि। कीअं पिया अहिड़ी हालत में रहो? ॿारनि जो खाइण पीअण रध पचा कीअं पियो थिए? कुझु बि कोन्हे, ग़रीब हिकु वेलो खाऊं, हिकु वेलो नथा खाऊं। न घर पाणी वाणी हे ॾिसींदो, जॻह वठी था वञनि, इंटरव्यू असांखे ॾियनि पवंदा। का शइ कोन्हे दादा। छा था चओ भला, हुकूमत खां कहिड़ो मुतालबो कंदो? कहिड़ो बि कढी गरीबनि खे घर बि कोन्हे, मिसाल जा नौकरियूं जा बनी ॿारो, का शइ कोन्हे। हुते ॿुॾियो वञनि, हुतां बि वठियो, वरी कार्ड विञाइजनि, चवनि हा ॿिया कार्ड खणी अचो, कार्ड न आहिनि त हलो मोटाए छॾनि राशन लाइ। हाणे ॿुधाए जेकी तव्हां चओ। घणा ॿार आहिनि गॾु तव्हां सां हिते? मूंखे 10 ॿार आहिनि। 10 ॿार आहिनि? घणा पुट अथई? 5 पुट 6 न्याणियूं। पोइ न्याणियूं पुट कीअं हुनजो गुज़ारो कीअं पिया कढो? बस गुज़ारो इहो ॾिसी वेठा आहियूं पटनि ते, ख़ुदा खुले मां आसमान में वेठा आहियूं। कोई बारिश जो हेॾी थी आहे त पोइ हुन में हिफ़ाज़त कीअं थिए तव्हांजी? त पास हाणे हुकूमत करे हाणे छा कंदासीं? को बि हिते जो नाज़िम वग़ैरह या चेयरमैन वग़ैरह, को यूसी काउंसलर वग़ैरह कॾहिं तव्हां वटि न आयो? केर बि कोन आयो, तूं ई आयो। पहिरीं आया जेके अॻे वॾे बोर्ड में, सभु जेको मिलनि से पाणी खणी विया हलिया। अच्छा। हा, असांखे थैली थैली अटे जी, थेलड़ी कलीअ जी राजन मींहं खां, ॿियो कुझु बि कोन्हे। अल्लाह पाक आसानी कंदो। मां हा बाबा व्यूअर्स, हालत ई ॾिसो पिया हिते जी, ऐं ये अधी हिकिड़ी असांजी मानी वग़ैरह हिते पचाए पई, उहो तव्हांखे ॾेखारींदो त कीअं बि हिते अहिड़ी हालत में मानी पचाए। भले भरिया हुन खां पुछी भले, ही भरिया भले मानी पचाई बि जेको तूं। खुले आसमान हेठि कीअं बि हिते कुकिंग थिए। छा पई पचाई? बोर्ड बि पचाई। ये भला हेड़ी हालत में कीअं पिया रहो त कुझु ॿुधाईंदो? गरीब आहिनि, ॾिसो पिया कीअं करो। वही भला गोश्त मां सम्झां थो, गोश्त में तो रुगो निर्घट ऐं कलेजी आहे। ये भला किथां था घुराई अथव? वरिती अथई केरु ॾेई वियो आहे? पैसनि था वठी आया आहियो? अच्छा। अल्लाह। व्यूअर्स, लफ्ज नहीं है मेरे पास, किस तरह ये लोग यहाँ रह रहे हैं, मेरा तो अपना भी जो है दिमाग घूम रहा है यहाँ। इतनी कीचड़, अभी तो आगे पता नहीं कितने घर हैं, अगर मैं आगे जाऊंगा तो घर पता नहीं कितने हैं यहाँ, कि मतलब मुझे भी समझ में नहीं आ रहा। ये बोला हिंदू फैमिली केड़े पासे दूर रहने थे? अगेन एक दो हिंदू फैमिली से बात करेंगे। रस्तो यही है ना? हाँ खैर कुछ को नहीं। अमाला वठी किथा वठी जा। अच्छा, यहाँ ये लोग समझते हैं कि ये अगर भरने आए हैं तो हमें कुछ ना कुछ देंगे, लेकिन जाहिर है हमारा काम भरना है और हुकूमत तक रसाना है, बाकी तो जाहिर है हम इसमें कुछ नहीं कर सकते। अमा कुछ गालाईंदो भेण?
बस ठीक है, ठीक है, ठीक है। यहाँ तकरीबन 1000 से 1200 लोग रहते हैं, इनका कहना है। बताओ, अॻियां अचां ई नथो। ये टोटल तई ते हिंदू था रहो, टोटल केर ॻाल्हाईंदो तव्हां मां? हलिया हलिया। ये सारी बस्ती इसी तरह गरीबों की, यहाँ हिंदू भी हैं, मुसलमान भी हैं, हर कौमियत के बंदे हैं, लेकिन किस तरह ये लोग यहाँ रह रहे हैं, अल्लाह पनाह। मैं समझ रहा हूँ आगे जाने का रास्ता भी मुझे बड़ा जो है ना एक मुश्किल नजर आ रहा है। बाबा तू आगे आ जाओ, तुम मन न कहीं भले साईं चलियो चलियो, कुत्तन का पाण के डप लगंदो आहे। अस्सलाम, खुश ठीक। पहिरीं त पंहिंजो तारुफ़ कराए, नालो ॿुधाए, केर ऐं किथां खां आयल आहियो? ही मथे असां केर ऐं नालो ॿुधायूं, असांजी पंहिंजी माना सपोर्ट तोखे ॿुधायूं जी। त असां शाह लतीफ़ जा फ़क़ीर ऐं गुरुवाणी ज़ात आहे। कहिड़ी ज़ात आहे? गुरुवाणी ज़ात आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। हिते मिड़े ई फ़क़ीराणे हिसाब सां आया आहियो, मिड़े रोज़ी रपियल आहे। असांजी रोज़ी रपी मैदान ते ॾिसो कीअं पिया हिते रहो अहिड़ी हालत में सर? ये हाणे अहिड़ी ईअं पिया रहूं त हिन इहो पेट जे करे असां हिते हिन किन में था रहूं। छो त असांजे मासूम बचड़ा आहिनि, असांजी अहिड़ी प्रियापटी न आहे, कोई अहिड़ी नौकिरी ड्यूटी न आहे। अहिड़ा अहिड़ा नवा जवान आहिनि, हर कोई पंहिंजा था, सभु कोई पंहिंजनि जी हेल्प पियो करे, असांजी त कोई हेल्प न आहे। ठीकु आहे भाउ, त उन जे करे पोइ न किन त इज़त सां पंहिंजो ख़्यालु पंहिंजे धन सां असां वेठा आहियूं। ठीकु आहे, त इन करे असां ग़रीब मिसकीन आहियूं। त अहिड़ियूं वीडियूं त परचियूं अलाए केतिरा माण्हू कारूं मायुनि सां मर्दनि सां अलाए छा छा असांखे अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधाइनि, जे त तव्हांखे प्लाट मिलनि, जे त तव्हांखे राशन मिलनि हिते, त असां चयो सदा ख़ुशि हुजो, पर हाणे असांजा फ़ाइदा तव्हां त न खणो न। हाणे असांखे हिते ॻाल्हि आहे, असांजा मासूम मायूं मर्द बिहारे असांजूं तस्वीरूं मुंहुं भरे जेको माल मिले त हो हड़प असांखे, जो पंजाबी चवंदा कि अब जिथे थी खोती उथे ई खलोती। आख़िर तव्हां त पोइ हथ पेर कुझु हणो, कुझु अहिड़ो कयो जो हुकूमत जी तव्हां ते ध्यानु पवे। त असां हिन पाकिस्तान में न आहियूं त हुकूमत खे त ॿाहिरि मुल्क में वञ, तोखे हिकिड़े माण्हू खे उते पुछा कंदा त हिते कीअं आहियूं, कीअं छा थो करे छा नथो। असांजे पाकिस्तान में असां एतिरा माना ग़रीब मिसकिन बेरोज़गार वेठा आहियूं, उहा बि असांखे न आहे। बिल्कुलु साम्हूं नथा हलनि, केतिरा ऑफिसर आहिनि, केतिरा थाणा आहिनि, कई अमीर ज़मींदार आहिनि, को बि हेल्प न आहे असांजे ग़रीबनि जी। छो त असां कुझु हींअर कमु कोई बि कमकार करण लाइ असांजा पड़ोसी आहियो, असांजा ही आहियो, को बि असां कमकार करे पोइ जहिड़ी कयो पंहिंजी वञी कयो। हाणे छा त कयूं, उन्हनि खे कहिड़ियूं गोलियूं हणूं, छा कयूं? मेहरबानी। व्यूअर्स, फिर वही बात के क्या कहूं, क्या लफ्ज निकालूं, क्योंकि मेरे पास तो लफ्ज नहीं है। इतना कर सकता हूं कि इन लोगों को सलाम है मेरी तरफ से, इनकी फैमिलीज को, इनके बच्चों को, किस तरह ये इस हालत में रह रहे हैं। खुदारा 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 हुकूमत पाकिस्तान, हुकूमत सिंध, और नहीं तो जो जिले हुकूमत है वो ही कुछ होश के नाखून ले, इनकी दाद रसी करे। आखिर कौन करेगा? किस तरह ये लोग रह रहे हैं, आज मैंने आपको पूरी वीडियो में ये दिखाया। उम्मीद करता हूं कि मेरी वीडियो आपको पसंद जरूर आई होगी, और मेहरबानी करके इस वीडियो को शेयर जरूर करिएगा। कुछ ना सही, इंसानियत के नाते, इंसानियत की वजह से इस वीडियो को शेयर करें। हो सकता है ये वीडियो किसी ऐसे हुकूमती अमलदार के पास पहुंच जाए जिसको कुछ शर्म, हया और गैरत आए, और वो इन इंसानों की मदद के लिए कुछ कर सके।
इस उम्मीद से कि मेरी वीडियो को शेयर लाजमी करेंगे, मेरे YouTube चैनल को भी सब्सक्राइब जरूर करेंगे। अपना बहुत सारा ख्याल रखिएगा। फिर किसी और प्रोग्राम के साथ आपके पास। अल्लाह हाफिज।